या रसूल अल्लाह वाला अलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह वाला अलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। क़यामत जे ॾींहुं कंहिं मुसलमान जूं नेकियूं मीज़ान में हल्कियूं थी वेंदियूं त गुनाहगारनि जी शफ़ाअत फ़रमाइण वारा प्यारा आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिकु पर्ची पाण वटां कढी नेकियुनि जे पुड़ में रखे छॾींदा त उन सां नेकियुनि जो पुड़ वज़नी थी वेंदो। उहो अर्ज़ु कंदो, मुंहिंजा माउ पीउ अव्हां ते क़ुर्बान, अव्हां केरु आहियो? हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमाईंदा, मां तुंहिंजो नबी मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहियां ऐं हीउ तुंहिंजो उहो दुरूद आहे जेको तो मूं ते पढ़ियो हो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ख़ुशू जी तारीफ़। ख़ुशू जी माना आहे दिलि जो फ़ेल ऐं ज़ाहिरी उज़वनि यानी हथनि पेरनि जो अमल। दिलि जो फ़ेल यानी अल्लाह पाक जी अज़मत पेश नज़र हुजे, दुनिया खां तवज्जो हटियल हुजे ऐं नमाज़ में दिलि लॻल हुजे। ऐं ज़ाहिरी उज़वनि जो अमल यानी पुरसुकून बीठो रहे, हेॾां होॾां न ॾिसे, पंहिंजे जिस्म ऐं कपिड़नि सां न खेॾे ऐं को फ़ुज़ूल ऐं बेकार कमु न करे। अल्लामा बदरुद्दीन ऐनी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, नमाज़ में ख़ुशू मुस्तहब आहे। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, नमाज़ जो कमाल, नमाज़ जो नूर, नमाज़ जी ख़ूबी फ़हम ऐं सोच वीचार ऐं हुज़ूर क़ल्ब यानी ख़ुशू ते आहे। मतिलबु इहो आहे त आला दर्जे जी नमाज़ उहा आहे जेका ख़ुशू सां अदा कई वञे। अल्लाह करीम सिपारे 18 सूरह मोमिनून जी आयत नंबर 1 ऐं 2 में इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल ईमान, बेशक मुराद खे पोता ईमान वारा जेकी पंहिंजी नमाज़ में आजिज़ी ऐं ज़ारी कनि था। तफ़सीर सिरातुल जिनान जिल्द 6 सिफ़े 494 ते आहे। हिन आयत में ईमान वारनि खे बिशारत यानी ख़ुशख़बरी ॾिनी वई आहे त बेशक उहे अल्लाह पाक जे फ़ज़ल सां पंहिंजे मक़सद में कामयाब थी विया ऐं हमेशह लाइ जन्नत में दाख़िल थी हर नापसंदीदा शइ खां नजात माणींदा। वधीक सिफ़े 496 ते आहे, ईमान वारा ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज़ अदा कंदा आहिनि, उन वक़्तु उन जे दिलनि में अल्लाह करीम जो ख़ौफ़ हूंदो आहे ऐं उन जा उज़वा बीठल पुरसुकून हूंदा आहिनि। अल्लाह तबारक